नसीराबाद में कल पीरसन गोठाणे फ़कीर ज़ाहिद जलबाणी के गोलियों होने कयल फुर वारे वाक़े खिलाफ़ गोठ अलह रखियो। जलबाणी जे रहवासी गोठाणनि मोहम्मद अली जलबाणी, अब्दुल शकूर जलबाणी, आतिफ जलबाणी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में नसीराबाद थाणे अॻियां धरणो हणी वेही रहिया आहिनि। उन मौक़े ते गोठाणनि चयो त काल्ह असांजे बुज़ुर्ग गोठाणे फ़कीर ज़ाहिद जलबाणी खां 3 फोरनि खेसि टंग में गोली हणी खायसि सीडी मोटरसाइकिल, 50,000 रुपया रोक ऐं मोबाइल फोन फुर करे पुलिस चौकी भरिसां हुजण बावजूद बाआसानी फरार थी विया, जेका पुलिस जी लापरवाही आहे ऐं पुलिस लाइ वॾो चैलेंज आहे। गोठाणनि चयो त पुलिस चौकी हुजण बावजूद वाक़े वारे हंधि चौकी ते पुलिस मौजूद न हुई। अॻवाणनि चयो त नसीराबाद पुलिस फोरू गिरफ़्तार करण में ऐं संदसि पीछो करण में मुकमल तौर नाकाम वई आहे। हुननि चयो त जेसीं ताईं फोरू गिरफ़्तार नथा कया वञनि असांजो धरणो जारी रहंदो। खुशखबरी तव्हां जे पंहिंजे शहर कासमाबाद में सुमरा वॉलपेपर पीवीसी पैनल शॉप ॾेई रहियो आहे। कासमाबाद, लतीफ़ाबाद, टंडोडाम ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मयारी ऐं बहितर सर्विस। राब्ते लाइ राजन सुमरो, फोन नंबर 03333702510, 03333707886। नोट व्हाट्सएप पिण साॻे नंबर ते आहे। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.